नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। जीअं त सॼी दुनिया जे अंदरि हिन वक़्तु कोरोना वायरस जो तमामु वॾो हिकिड़ो इशू आहे ऐं सॼी दुनिया खे ॼण त हिन वायरस जेको आहे कोलेप्स करे छॾियो आहे। ऐं तव्हां सभिनी असांजे नाज़रीन खे इहा ॼाण हूंदी त हिन वक़्तु असांजे मुल्क जे अंदरि असांजे सिंध जे अंदरि लॉकडाउन कयो वियो आहे। हंगामी हालतूं जेके आहिनि उहे लागू कयूं वियूं आहिनि ऐं इन हवाले सां इन वायरस खे मुंहुं ॾियण जे हवाले सां बि अवेयरनेस वारो जेको मामिलो आहे, जेको कमु आहे हुकूमत जे तरफ़ां या मुख़्तलिफ़ समाजी इदारनि जे तरफ़ां या ख़ुदि मीडिया जे तरफ़ां, उहो बि इन हवाले सां जारी आहे। त तमामु हिकिड़ी ॾुखी सूरत हाल इन हवाले सां आहे त असांजे माण्हुनि खे इन हवाले सां का अहिड़ी ख़ासि ॼाण जेतोणीकि सिर्फ़ु इन हवाले सां WHO पारां जेके आहिनि प्रिवेंटिव मेयर्स जेके आहिनि उहे ॿुधाया विया आहिनि, एहतियाती तदबीरूं जेके ॿुधायूं वियूं आहिनि, उन हवाले सां यकीननि असांजे माण्हुनि खे जेको आहे उन ते अमल करणु खपे। ऐं ख़ुदि हुकूमत जे नमूने सां हिन मामले खे संजीदगीअ सां या ख़ासि करे असांजी सिंध हुकूमत इन हवाले सां तमामु संजीदा एफर्ट्स बि वरिता आहिनि, जेतोणीकि इन हवाले सां आइसोलेशन वार्ड्सनि जे हवाले सां या जेके उन्हनि मरीज़नि ताईं पहुचण जे हवाले सां यकीननि शिकायतूं आहिनि, छाकाणि त हीउ तमामु वॾो हब आहे। माण्हुनि जी घणी पॉपुलेशन आहे, उनखे जेको आहे ट्रेस आउट करण या उन ताईं पहुचण या उन्हनि खे हिन वक़्तु हंगामी हालतुनि में जेको आहे उन्हनि जेके माण्हू ॿाहिरियां अचनि था पिया उन्हनि जी इन्वेस्टिगेशन करण या उन्हनि खे प्रॉपर जेको आहे टेस्टूं करणु ज़रूरु हिकिड़ो इहो अमल आहे। पर इन हवाले सां हिकिड़ो ख़ौफ़ जेको माण्हुनि में आहे उहो बि तमामु हिकिड़ो घणो ख़ौफ़ आहे त माण्हू सम्झनि था त ख़ुदा न ख़ास्ता का अहिड़ो हीउ मर्ज़ु आहे, का अहिड़ी वायरस आहे जंहिंजे करे हू जेको आहे सो तमामु वॾो उन्हनि खे नुक़सानु पहुचंदो। इहो दुनिया जे अंदरि इहा शइ तय आहे त नुक़सानु पहुची चुको आहे। हज़ारे जेके जानियूं आहिनि इन हवाले सां उहे क़ीमती जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। त हिन वक़्तु असांखे जॾहिं असांजे मुल्क में या असांजी सिंध में इहे केस अचणु रिपोर्ट थिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जेके माण्हू आया आहिनि उन्हनि में इहो जेको वायरस आहे उहो मौजूदु, उहो पॉज़िटिव ॾिठो वियो आहे, त उनखां पोइ यकीननि असांखे तमामु घणी संजीदगी ऐं कॉन्शियसनेस जो मुज़ाहिरो करिणो पवंदो। ऐं इन हवाले सां जेको WHO असांखे ॿुधाए पई त हिकु त बार बार असांखे पंहिंजा हथ साफ़ु करणु खपनि ऐं ॿियो मेल मिलाप जेको आहे माण्हुनि सां उहो इंटरेक्शन उहो बिल्कुलु बि न हुजणु खपे। कंहिंसां बि माण्हू हथ न मिलाए, कंहिंसां जेको आहे हिन सूरत में जेको भाकुर पाए मिलण या उहो कंहिंसां वेझो थी वञी करे या जेकॾहिं कंहिंखे खंघि आहे या बुख़ार आहे या उनखे नज़लो ज़ुकाम आहे त उन हवाले सां उनखे पंहिंजो जेको आहे सो मुंहुं मास्क सां ढकणु खपे। ऐं उनखे वॾा वॾा जेके माण्हुनि जा हिकिड़ा गैदरिंग्स थियनि थियूं या माण्हू जेकॾहिं किथे गॾु थियनि था त उन्हनि खां अवॉइड करे ऐं पाण हुकूमत बि इन हवाले सां इहो जेको लॉकडाउन कयो आहे सिंध जे अंदरि त माण्हू घरनि जे अंदरि महदूदु रहनि ऐं गैर वास्तेदार नमूने सां घरनि जे अंदरि महदूदु रहनि ऐं बिना कंहिं सबब जे बिना कंहिं कमकार जे हरूभरू ॿाहिरि जेको आहे निकिरण खां अवॉइड कनि। अहिड़ी तरह पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे जेके फैमिली जा माण्हू आहिनि या ख़ुदि पाड़े ओड़े जा माण्हू आहिनि जेकॾहिं उन्हनि खे इहा शइ ॿुधाई वञे, उन्हनि खे अवेयर कयो वञे त असां सम्झूं था त हीउ जेको हिन वक़्तु तमामु मुहलिक जेको वायरस आहे उहो सॼी दुनिया जे अंदरि फैलिजे पियो, असां वटि पहुतो आहे। त असां उन सां जंगी बुनियादनि ते मतिलबु असांखे हिमत ऐं हौसले सां ऐं हिकिड़े अहिड़े अज़म सां उनजो मुक़ाबिलो करिणो पवंदो त जीअं असांजो को बि माण्हू इन वायरस सां उनखे नुक़सानु न पहुचे, उहो बची सघे। ऐं इन तरह सां असां मुक़ाबिलो करे सघूं था जॾहिं असां पाण इन हवाले सां अवेयर हुजूं ऐं असांखे जेको आहे ॼाण हुजे ऐं उन ते अमल कयूं। जेको WHO पारां इन हवाले सां असांखे ॼाण ॾिनी वई आहे त जेके जेके शयूं आहिनि उन ते असांखे जेको असां ॿुधाए बि चुका आहियूं उन ते अमल कयो वञे। बार बार मैसेजिस बि रिपीट थियनि था, बार बार इहे शयूं तव्हांजे साम्हूं बि अचनि थियूं ऐं काफ़ी अलहमदुलिल्लाह हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे त उन में असांजे माण्हुनि खे आगाही बि मिली वई आहे ऐं काफ़ी हद ताईं जेको आहे सो इन हवाले सां माण्हू अमल बि कनि था। पर अञा वधीक जेके ॿारनि में माण्हू रहनि था, जेके पसमंदा इलाइक़नि में माण्हू रहनि था, जेके TV नथा ॾिसनि, जेके रेडियो नथा ॿुधनि या ख़ुदि जेके अख़बारूं उहे नथा पढ़नि पिया या कंहिं बि कम्यूनिकेशन वारे सिलसिले में उहे न आहिनि, त उन्हनि खे ख़ासि करे ऐं ॿियो वरी जेके असांजे बॉर्डरनि जा जेके मामलात आहिनि, जेके असांजो बलोचिस्तान सां जेको बॉर्डर थो लॻे या ख़ुदि जेके ॿियनि इलाइक़नि सां या पसमंदा इलाइक़नि सां असांजूं जेके सरहदी हदूं मिलनि थियूं ॿियूं, त उते बि असांखे तमामु घणो एहतियात करण जी ज़रूरत आहे। इन प्रिवेंटिव जेके मेयर्स आहिनि या हिन खां बचाव जूं जेके तदबीरूं आहिनि उहे इख़्तियार करणु खपनि। सो असां इन हवाले सां कंबर शहदाद कोट ऐं लाड़काणो ॿिन्ही ज़िलनि खे फोकस कयो आहे त असांजे उतां जी जेके रिपोर्टर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ख़ुदि जेके हिते जी जेका सूरत हाल त उन में असां मेयर लाड़काणो खां इन हवाले सां मालूमात वठूं, छाकाणि त हिन वक़्तु जंहिं तरीक़े जूं हंगामी हालतूं लागू कयूं आहिनि लाड़काणे में हिन वक़्तु जेको आहे हिकिड़ो चांडका मेडिकल कॉलेज में आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो आहे 50 बेडनि जो ऐं उनखां पोइ हाणे वरी ॿीहर
ॿियो जेको आहे आइसोलेशन वार्ड शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जी कैंपस जेका आहे आरीजा रोड ते मोनदोड़ रोड ते उते जेको आहे हंगामी बुनियादनि ते उते जेको आहे आइसोलेशन वार्ड क़ाइमु कया विया आहिनि त जीअं ईरान खां जेके माण्हू हिन वक़्तु जेकाबाद पहुता आहिनि ऐं उहे जेके हिते अचनि पिया तक़रीबन 64 खां 70 माण्हू आहिनि जिन खे हिते रहण जो सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे। उन हवाले सां अॼु DHO या जेके बि MS या ॿियूं जेके हेल्थ जी टीमूं आहिनि या ख़ुदि पुलिस आहे या इंतिज़ामी अमलदार आहिनि उन्हनि वञी करे उते सॼा इंतिज़ामात जो जाइज़ो वरितो आहे। इहो माण्हू जीअं ईंदा त उन्हनि खे आइसोलेशन वार्डनि में रखियो वेंदो ऐं उन्हनि खे प्रॉपर नमूने सां उन्हनि जी ट्रीटमेंट बि थींदी, उन्हनि जूं जेके टेस्टूं वग़ैरह आहिनि उहे बि थींदियूं त जीअं उन्हनि खां पोइ ख़बर पइजी सघे त उते घणा माण्हू आहिनि जेके इफेक्टिव आहिनि, घणा माण्हू उते जेके आहिनि इफेक्टिव आहिनि या जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सो वायरस न आहे। त ज़ाहिर आहे हिते अहिड़ी जेका सूरत हाल पैदा थी आहे तमामु हिकिड़ी इन हवाले सां मुंहुं ॾियण जे हवाले सां ज़रूरी आहे त असां हिकु त अवेयर हुजूं ऐं ॿियो असांखे मायूस या परेशान थियण जे बजाए उन्हनि शयुनि जे हवाले सां आगाही हुजे ऐं पंहिंजे माण्हुनि खे बि संभालियूं त इहो जेको हिन वक़्तु मुसीबत आहे या जेका तकलीफ़ आहे या मुश्किल जेके घड़ी आहे उन में असां सम्झूं था त पंहिंजे क़ौम खे पंहिंजे माण्हुनि खे बचाए सघूं था। सो इन हवाले सां ई असां इहे कुझु शयूं तव्हांखे आगाह कयूं पंहिंजे प्रोग्राम में। असां तालके कंबर असां लाड़काणे ज़िलो ऐं प्लस जेको आहे कंबर शहदाद कोट ज़िले जो जेको मेन रिपोर्टर आहे उनखां पोइ वार सां जेको भरिसां तालको आहे नसीराबाद, उहो बि हिकिड़ो तमामु गुतियल आबादी वारो तालको आहे, मेन इंडस हाईवे रोड ते आहे। त उते बि असां कोशिशि कंदासीं त उते रिपोर्टर सां कंबर जे रिपोर्टर सां ऐं ख़ुदि लाड़काणे जे अंदरि जेको पंहिंजो रिपोर्टर आहे उन सां बि ॻाल्हायूं, मेयर सां बि ॻाल्हायूं ऐं DHO जेको कंबर आहे उन सां ऐं उनखां पोइ लाड़काणे जो जेको ॿिया इंतिज़ामी अमलदार उन सां बि कोशिशि कंदासीं त असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं असांजे नाज़रीन खे इन हवाले सां प्रॉपर नमूने सां ॼाण मिली सघे। नाज़रीन नसीराबाद जो रिपोर्टर अला बख्श कुरैशी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। नसीराबाद में बि जेको आहे तालका अस्पताल में आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो आहे ऐं कंबर शहदाद कोट ज़िले जो जेको आहे सो अहम तालको आहे त उन सां ॻाल्हायूं था त उते जेके आहिनि कहिड़ा इंतिज़ामात कया विया आहिनि छाकाणि त उते बि वॾी जेका आहे पॉपुलेशन रहे थी पई। अला बख्श तव्हांजी महिरबानी असांखे तव्हां जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते, इहो ॿुधाइजो त छा सूरत हाल आहे तालके जे अंदरि ऐं इंतिज़ामी तौर ते कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि माण्हुनि खे हिन कोरोना वायरस जे हवाले सां जागरता फ़राहम करणु ऐं उन्हनि खे जेको आहे सो इन्हनि खां बचाव जे हवाले सां कहिड़ा ॾिसो था इंतिज़ामात वरिता विया आहिनि। ज़फ़र साहब, नसीराबाद जो रूरल हेल्थ सेंटर आहे जंहिंमें आइसोलेशन वार्ड ठाहियो वियो आहे ऐं उन वार्ड में कुल 5 बेड रखिया विया आहिनि। 5 मरीज़नि जो हिकिड़ो आइसोलेशन वार्ड ठाहियो वियो आहे ऐं नसीराबाद हिकिड़ो अहम तालको आहे जंहिंजी पॉपुलेशन पूरे तालके जी 5 लख जे लॻभॻि आहे ऐं प्रॉपर नसीराबाद शहर जी पॉपुलेशन 1.25 लख आहे। हिन वक़्तु इतला आहिनि त नसीराबाद शहर उन जी पसगिरदाईअ में 25 जे लॻभॻि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल ज़ाइरीन पहुता आहिनि जेकी अञा ताईं हेल्थ खातो उन्हनि खे सर्च न करे सघियो आहे त उन्हनि जी टेस्ट कजे ऐं उन्हनि खे क्लियर कजे त आया हू कोरोना वायरस जी लपेट में आहिनि या न आहिनि। ऐं उनखां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिज़ामी तौर ते नसीराबाद खे कल्ह लॉकडाउन कयो वियो हुयो पर जुज़वी तौर ते मिनी लॉकडाउन थियल आहे। शहर काफ़ी हंधनि ते अञा ताईं होटल बि खुलियल आहिनि, मार्केट बि खुलियल आहे, एकड़ बेकड़ कुझु शयूं बंदि आहिनि, कुझु शयूं खुलियल आहिनि। असीं ॻाल्हि कंदासीं सिहत खाते जी त सिहत खाते तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी का जागृता मुहिम हिते शुरू न कई वई आहे। नई वरी टाउन कमेटी इंतिज़ामिया तरफ़ां सफ़ाई सुथराई जे लाइ के जोगा उपाउ वरिता विया आहिनि, सफ़ाई सुथराई जी का इमरजेंसी लागू न कई वई आहे। सिहत खाते तरफ़ां का जागृता जी शुरूआत जेका थींदी आहे उहा बि न कई वई आहे ऐं अवाम ईअं ई रुगो मीडिया सोर्सिस सोशल मीडिया जे सोर्सिस जे थ्रू इहा अवेयरनेस वठी रहियो आहे। कुझु सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि जिन जे तरफ़ां अॼु शहर में हैंड वॉश जूं टैंक लॻायूं वयूं आहिनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां शहर में मास्क रहिया वञनि था। सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि, सोशल वर्कर आहिनि जेके इहो कमु करे रहिया आहिनि। इंतिज़ामी लिहाज़ खां को बि इंतिज़ामी अमलदार हिते मूवमेंट में नज़र नथो अचे त को डॉक्टरनि जी टीम हुजे जेका शहर में अवेयरनेस लाइ को कमु करे या को टाउन कमेटीअ जी का इंतिज़ामिया शहर में का अवेयरनेस लाइ कंहिं क़िस्म जो को कमु करे। सभिनी सिर्फ़ु हैंड बिल ठाराए डिस्ट्रीब्यूट करे छॾिया आहिनि शहर में, बाक़ी शहर में सूरत हाल साॻी आहे। अहिड़ा के ख़ासि उपाउ कोरोना खे रोकण लाइ न वरिता विया आहिनि। ऐं मां वरी बि आशय रिपीट कयां थो त नसीराबाद उन भर पासे में 25 खां 27 अहिड़ा ज़ाइरीन पहुतल आहिनि जिन खे सिहत खातो सर्च न करे सघियो आहे। जी मतिलबु तव्हां जेको शयूं ॾिसो था त उन में इहा हिन वक़्तु सूरत हाल तव्हांजे तालके असांजे तालके अंदरि हींअर ताईं को केस रिपोर्ट न थियो आहे ऐं कंट्रोल हेठि आहे। पर जेके मां इहो चयुमि त जेके ज़ाइरीन 25 खां 27 पहुतल आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं नसीराबाद शहर में बि सिहत खातो उन्हनि ताईं पंहिंजी अप्रोच नथो करे सघे त उन्हनि खे क्लियर करार ॾियनि था या हुननि वटि इहो वायरस आहे या न आहे। जी
वॾी महिरबानी अला बख़्श तव्हां असांखे टाइम ॾिनो असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो वॾी महिरबानी तव्हांजी नाज़रीन लाटकाणी कंबर शहदाद कोट ज़िले जे अंदरि कोरोना वायरस जे हवाले सां कहिड़ी सूरत हाल आहे इन हवाले सां असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ रिपोर्टरनि खे बि वीडियो लिंक ते वरितो ऐं सॼी सूरत हाल खां जेको आहे पंहिंजे नाज़रीन खे आगाह कयो हिन वक़्तु जेको अहम इशू असांखे नज़र थो अचे हिकिड़ा त माण्हू उहे आहिनि जेके आइडेंटिफाई थियनि था या सरकारी तौर ते उहे जेको आहे हुते पहुचनि था उन्हनि खे इन्वेस्टिगेट कयो थो उन्हनि जूं जेको आहे टेस्टूं वग़ैरह थियनि थियूं पर हिकिड़ो इशू इहो असांखे नज़र थो अचे त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु ताईं या त पंहिंजे घरनि में आहिनि या लिकी विया आहिनि या उन्हनि खे लिकायो वियो आहे त उहा जेका सूरत हाल आहे उन्हनि खे अञा ताईं इंतिज़ामिया उन्हनि ताईं न पहुची सघी आहे या उन्हनि खे सही तौर ते इन्वेस्टिगेट न कयो वियो आहे उहा जेका ॻाल्हि आहे इहो जेको इशू आहे इहो तमामु घणो आम आहे त इन में माण्हुनि खे बि इहा ॻाल्हि सम्झणु खपे त घरनि में लिकी वेहण या लिकण जे बजाए हू रज़ाकाराना तौर ते मुख़्तलिफ़ जेके आइसोलेशन वार्ड क़ाइमु थियल आहिनि या जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि सां राब्तो करे उते जेको आहे पहुचनि ऐं न सिर्फ़ु पाण खे पर ॿियनि माण्हुनि खे बि जेको आहे सिक्योर कनि छाकाणि त हुननि जो इन तरह सां लिकी वञणु ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को माण्हू इन मर्ज़ में या इन वायरस में मुब्तला आहे त उहो तमामु घणो नुक़सानु ॾेई सघे थो पंहिंजे सराउंडिंग जे आबादी खे त उनखे इहा शइ बि जेको आहे उन्हनि माण्हुनि खे उन इलाइक़े जे माण्हुनि खे जेके जिते जिते असांजो हीउ पैगाम वञे थो या जिते जिते असांजी इहा ॻाल्हि वञे थी त उन्हनि खे ॻाल्हि सम्झणु खपे त इहा शइ लिकाइण जे बजाए उन्हनि खे ज़ाहिर करे जल्दी फौरी तौर ते बजाए इन जो देरि थिए उन्हनि खे जेको आहे आइसोलेशन वार्ड्स में या इन्हनि जेके उन्हनि जूं हॉस्पिटल्स क़ाइमु थियल आहिनि कोरोना वायरस खे जे हवाले सां इन्वेस्टिगेशन जे लाइ चकास जे लाइ उते उन्हनि खे पहुचाइणु खपे त जीअं प्रॉपर उन्हनि जी इन्वेस्टिगेशन थिए ऐं उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि जो इलाज बि थी सघे जेकॾहिं कंहिंखे ख़ुदा न ख़ास्ता को कोरोना वायरस आहे या उनजी जेका टेस्ट आहे उहो पॉज़िटिव थी थिए त उनखे जेको आहे इलाजु मुयसरु थी सघे हीअ जेका असांखे काफ़ी मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रोज़ु माण्हू फ़ोन कनि था त फलाणे ॻोठ में हेतिरा माण्हू आया आहिनि फलाणे ॻोठ में हेतिरा लिकी विया आहिनि फलाणे ॻोठ में हेतिरा जेतोणीकि असां पंहिंजे तौर ते जेके असांखे इंफॉर्मेशन मिले थी उहा ज़िले इंतिज़ामिया सां बि शेयर कयूं था सभिनी खे ॿुधायूं बि था हेल्थ खाते खे बि जेको आहे इंफॉर्म कयूं था पर असांजा जेके सभु माण्हू सराउंडिंग में वेठा आहिनि या जिन जिन इलाइक़नि में अहिड़ी सूरत हाल आहे त उहे फौरी तौर ते इंतिज़ामिया सां इस्पताल इंतिज़ामिया सां सिहत खाते सां राब्ते में अचनि ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे जल्दी आइसोलेशन इस्पताल वार्डनि में इस्पतालुनि में आंदो वञे त जीअं उन्हनि जी सही तरीक़े सां इन्वेस्टिगेशन थी सघे अलाह न करे जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ में इन क़िस्म जी का पॉज़िटिव नेस अचे थी पई त उहा असांजी सॼी सोसाइटी असांजे माण्हुनि जे मिटनि माइटनि असांजे औलाद बचनि जे लाइ नुक़सानकार साबित थी सघे थी सो उनखे बचाइण लाइ जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू उन में जेकॾहिं आहे बि मुब्तला त उनजो इलाजु थी सघे थो ऐं ख़ुदा न ख़ास्ता जंहिं तरीक़े सां WHO ॿुधाए थी पई त को अहिड़ो इफेक्टिव हूंदा इन परसेंटेज में की 3-4 जिन खे जेको आहे सो या त गैस लॻंदी या उन्हनि जी हालति ख़राबु हूंदी बाक़ी माण्हुनि जो इलाजु जेको आहे सो थी वेंदो ऐं केतिरा माण्हू हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया त उहे हिन वायरस मां सिहतयाब थी पंहिंजनि घरनि ॾांहुं हलिया विया आहिनि सो जेको आहे सो इन हवाले सां असांजे सभिनी माण्हुनि खे सीरियस थी करे संजीदा थी करे सोचणु घुरिजे ऐं इन्हनि इस्पतालुनि में अचणु घुरिजे ऐं पाण खे इन्वेस्टिगेट कराइणु तमामु घणो लाज़मी आहे सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं तेसिताईं इजाज़त ॾींदा अलाह निगहबान।